सॾु कयो। आवाज़ तो जल्दी जाफर जो अल्लाह से खेल कर जाऊं अल्लाह छोड़ दी रही हूं करे दर खड़का। ओ जाबर बाबा लगी तू दरवाजे से जाता जापर तवा अल्लाह छोड़ रही बुतो करे अल्लाह सही है करे जाबर ओ जाबर ओ जाबर ओ जाबर अल्लाह के कलो खबर ना है अल्लाह छातो दस बाबा लगी तो चाचा जाफर तो पर अल्लाह छोड़ रही बुतो करे अल्लाह सही खैर कनो ओ जाबर ओ जाबर नूरा पुट तू वने अलमानी में जेके पैसा नहीं कढी दा जल्दी कर। या अल्लाह तू खैर कर जा रब सही खबर ना है छा थियो मुझे यार रखी काफी ॾींहंनि खां पोइ परेशानी वारियूं घड़ियूं पियो करे। जी बाबा अल्लाह सही खैर कनो हलिया खबर ना है हुनखे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे अच मूंसां। बाबा बाबा क्या थियो मूंखे लॻे थो तोखे वञणो पवंदो अचो मूंसां। अदा जाफ़र ख़ैर त आहे आदिल ही तोखे छा थियो आहे? इहो ॿुधाए त दरवाज़ो देरि सां तो छो खोलियो? इहो वरी कहिड़ो सुवालु आहे? इमरजेंसी में बि तूं आहे त सुवालु वरी मूंखां थो पुछी वॾी अजीब ॻाल्हि आहे। अदा घबराए न का बि इमरजेंसी कान्हे का। जे तूं नथो मुड़ी त पोइ ॿुध तूं जंहिंमहिल पहिरियों सॾु कयो न त मूं निमाज़ पई पढ़ी वरी तो जंहिंमहिल ॿियो सॾु कयो न त मूं ड्रोड़ी वञी बंदूक खईं ऐं वरी जंहिंमहिल तो टियों सॾु कयो न त मां पंहिंजी धीउ खे वरितो। मूं चयो शायदि तोसां को वॾो झेड़ो थियो आहे मुंहिंजा यार। मां पंहिंजे पुट खे वरितो धीउ खे चयमि पैसा खणी आ हथियार खयुमि ईंदे ईंदे देरि थी मूंखे माफ़ु कजां मुंहिंजी बसि इहा ई ग़लती आहे। हाणे ख़बर पई न आदिल तुंहिंजे दोस्तनि जे दौर जी बि ख़बर पई ऐं असांजे दौर जी बि तोखे ख़बर पई। तुंहिंजा दोस्त केतिरा सचा आहिनि ऐं असांजा दोस्त केतिरा सचा आहिनि। ओके छा मतिलबु तव्हां छा चई रहिया आहियो? मूंखे कुझु सम्झ में ॻाल्हि नथी अचे छा चकर आहे? मुंहिंजो पुटु थोरो भुलियल हुयो। मां चवांसि पियो त तूं अॼुकल्ह जे मतिलबनि जी दोस्तीअ खां थोरो पासो कर अॼुकल्ह जे मतिलब जे यारनि खां थोरो पासो कर। हिन खे ॻाल्हि सम्झ में न पई आई इन जे करे ही सॼो ड्रामो रचायोसीं। पर यार तूं पास थी वएं ऐं मुंहिंजो पुटु बि सम्झी वियो। हर माण्हू गॾु घुमण वारे सां गॾिजी खाइण वारे सां हर हथ मिलाइण वारो सचो दोस्त न आहे हूंदो। चाचा ही त कूड़ हुयो पर जे सचो हुजे पोइ बि असां पोइते न हटूं हा। आदिल पुट तुंहिंजो पीउ सही थो चवे। पीउ मां जेको बि कंदा आहिनि न औलाद जे भले जे लाइ कंदा आहिनि। जेको बि सोचींदा आहिनि या कंदा आहिनि औलाद जे भले जे लाइ कंदा आहिनि। पीउ मां जे चवण में रहिजे त उहो ई बहितरु आहे। पीउ मां जे कावड़ ऐं तपश में हुन में लिकल प्यारु हूंदो आहे। बसि कोई सम्झण वारो हुजे। तुंहिंजो पीउ सही चई रहियो आहे आदिल। चाचा तहां त मज़ाक पे कई अल्लाह मां त डिॼी वई हुयमि मुंहिंजे त पेट में ई साह कोन्हो